मिरपुर ख़ास जी अदालत वकील ऐं ट्रांसपोर्टर सलामत लाखे जे पुट खे अगवा करण जो केस पीपी टंडोल हयार जे अॻवान गुलाम कादिर मरी ऐं ॿियनि ते दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। मिरपुर ख़ास जी अदालत पारां वकील ऐं ट्रांसपोर्टर सलामत लाखे जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॾींदे असद अली लाखे खे मुबैना तौर अगवा करण जो केस पीपी टंडोल हयार जे अॻवान ऐं आसिफ अली ज़रदारी जे वेझे साथी सम्झे वेंदड़ गुलाम कादिर मरी ते दाख़िल करण जो हुकुम ॾिनो। इन सिलसिले में सलामत लाखे पारां 22A जी दाख़िल कयल दरख़्वास्त ते फर्स्ट जुडिशियल मैजिस्ट्रेट जी अदालत गुलाम कादिर मरी, सनस भाउ इस्माइल मरी, पीपी चंबड़ जे सदर रमज़ान मरी, खान मोहम्मद उर्फ खानू मरी, दरिया खान मरी, शहजाद मरी, चौधरी निज़ामुद्दीन आराइन समेत 8 अणॼातलनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण लाइ हुकुम जारी कयो वियो। वाज़िह रहे त ॿिन्ही धुरियुनि में कुझु अरसे खां मुख़्तलिफ़ मामलनि ते झेड़ा हलंदड़ आहिनि। गुलाम कादिर मरी जे भाइटे महीनो अॻु टंडोल हयार में मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे इल्ज़ाम हयो त खेसि सलामत लाखे जे पुटु असद अली लाखो ऐं ॿियनि अगवा करण जी कोशिश कई हुई, जंहिंखां पोइ असद अली लाखे ऐं संदसि चाचे अमानत लाखे समेत ॿियनि ते केस दाख़िल कयो वियो हो।